जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जे दर्शन 18 ऐं 19 अध्याय जी कथा तव्हांखे ॿुधाईंदसि। त सभिनि खां पहिरीं सभई मिली करे चओ, बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। दर्शन 18। भॻवानु चवणु लॻो त हे ब्राह्मण, ही जेको तोखे फल मिलियो आहे सो सभु पुरुषोत्तम महीने जे महात्म जो आहे। तूं बेख़बर रही बि हिन महीने में न अन्न न जल वरितो आहे, तंहिं करे मां तोते ॾाढो राज़ी आहियां। सभिनि महीननि में पुरुषोत्तम महीनो मूंखे ॾाढो प्यारो आहे, छो त हिन महीने जो स्वामी मां पाण आहियां। हिन महीने में संक्रांत थिए ई कोन। हे ब्राह्मण, तूं धन्य आहीं जो सॼो महीनो बरसाति में सनानु कयो अथई। जेको मनुष्य अभिमान त्यागे हिन महीने में स्नान दान ऐं व्रत खे धारण करे थो, सो निसंदेह शरीर त्यागे गोलोक खे प्राप्त करे थो। हिन महीने में कंहिं बि मंदिर में घी या तेल जो ॾीओ ॿारणु ज़रूरी आहे। महीने में 12 अखरी मंत्र ओम नमः भगवंते वासुदेव जाप जपण जो वॾो महात्म आहे। हे ब्राह्मण, जो फल 1000 साल तपस्या करण सां या लख दफ़ा गायत्री जाप जपण सां मिले थो, जेको मूर्ख मनुष्य हिन महीने जे प्रताप खे नथो सम्झे, इहो घणा दुख भोॻे थो। हे ब्राह्मण, हिन महीने में व्रत रखण करे तुंहिंजो पुटु जीअरो थियो आहे ऐं मुंहिंजा दर्शन पाता अथई। बसि एतिरो चई भॻवानु वैकुंठ ॾांहुं हलिया विया। हेॾां इहो ब्राह्मण संदसि स्त्री गौतमी पुटु शुकदेव सुख सां वक़्तु गुज़ारण लॻा ऐं 1000 सालनि ताईं हिन लोक जा सभु सुख भोॻे अंत समय में गौलोक खे वञी प्राप्त थिया। वाल्मीकि ऋषि चवणु लॻो त हे राजा, ब्रह्म लोक जा सभु सुख भोॻे तूं वरी हिन पृथ्वीअ ते राजा दर्दधनवा थी आयो आहीं। हीअ तुंहिंजी स्त्री अॻे जन्म में गौतम ऋषि जी धीअ गौतमी हुई। ही तोतो जंहिं तोखे उपदेश ॾिनो सो अॻे जन्म में तुंहिंजो शुकदेव पुटु हो। हे राजा, हाणे तो जेको मूंखां पुछियो सा, मां तोखे सभु कुझु चई ॿुधायो। त हिते असांजो दर्शन 18 जी कथा समाप्त थी। हाणे असां दर्शन 19 शुरू कंदासीं। वाल्मीकि चवणु लॻो त हे राजन, मां तोखे हिकु हाणे पुरुषोत्तम जी विधि ॿुधायां थो। पुरुषोत्तम महीने में रोज़ सुबुह जो प्रातः काल 4 बजे उथी ईश्वर जी मूर्तिअ जो दर्शन करे 5 मिंट खनि ईश्वर जो ध्यानु करे प्रार्थना करणु घुरिजे त हे ईश्वर, राति जा 4 पहर सुख सां गुज़रिया अथव ऐं लख थोड़ा मालिक तुंहिंजा। हाणे ॾींहं जा बि जेके 4 पहर आहिनि उहे सुख सां गुज़रनि ऐं पंहिंजी यादगिरी में तव्हां गुज़ाराइजो। महिर करिजो। तंहिंखां पोइ उते सोच क्रिया करे आर्तवार ॾींहुं दंदन न करे फ़क़ति गुरड़ियूं करे पाणीअ सां साफ़ वात कजे। ॾंदर करण बैदि जल जो आचमन यानी चिमचे जेतिरो पाणी वठी करे पी छॾिजे। पोइ नदीअ, तलाउ, खूह या घर में सनानु करे पवित्र वस्त्र पहिरे चंदन जो तिलक मस्तक ते लॻाए ऐं शरीर ते शंख चकर गदा ऐं पदम जा चिन्ह कढी, जंहिं करे यमदूत वेझो न ईंदसि। पोइ जेसिताईं सिजु उभिरे तेसिताईं ईश्वर जे भॼन में मस्तु थी वञे। सिजु उभरण सां सूरज देवता खे नमस्कार करे घर में वेहे या मंदर में वञी भॻवान जो पूॼन करे पहिरियां ई पूॼा जी जॻह ते लेपो पाए, पोइ सोन चांदी टामो या ठकर जो कलश पाणीअ सां भरियल दिलो स्थापन करे ऐं इन जे मथां ढक ते नारियल रखी कलश में सभई देवताउनि ऐं तीरथ अची वासो कनि था। तंहिं करे कलश जो चंदन वास धूप ऐं गुलनि सां पूॼा करे। त हिते असांजो दर्शन 19 समाप्त थियो। दर्शन 19 ऐं 20 में असांजे पुरुषोत्तम मास जो विधि ऐं उनजो कीअं पालन कजे उन जे बारे में ॿुधाइजो वियो आहे। त हाणे वरी मिलंदासीं दर्शन 20 ऐं 21 सां गॾु। त तव्हांखे इहा कथा कीअं लॻी, कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ओम नमः भगवंते वासुदेवाय ज़रूरु लिखंदा। तव्हां अगरि चैनल ते नया आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में ॾिनल बैल बटन ते ज़रूरु क्लिक कजो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। हिकु लाइक ज़रूरु कजो। लाइक जेको फ्री थींदो आहे, बिल्कुलु उन जो को चार्ज न लॻंदो आहे। घर में सभु सिंधी ॻाल्हायो, नंढड़े ॿारनि सां बि सिंधी में ॻाल्हायो, जंहिंसां कि उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइणु अचे ऐं असांजो सिंध समाज जो प्रचार थिए। धन्यवाद। जय झूलेलाल।